अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अब्दुल समद निज़ामानी। ऐं असां अॼु फैक्टर्स ऐं मल्टीपल्स पढ़ंदासीं। फैक्टर्स ऐं मल्टीपल्स दोस्तों, फैक्टर्स ऐं मल्टीपल्स डिस्कस करण लाइ असांखे हिकु मिसाल था खणूं। मिसाल हिन बुक में ॾिनल आहे, जेका आहे चवे थो त विच ऑफ द फॉलोइंग्स आर द, हीअ मिसाल ॾिसो छा थो चए, विच ऑफ द फॉलोइंग्स आर द फैक्टर्स ऑफ 10। हाणे अचूं था फैक्टर 10 जा फैक्टर्स जेके आहिनि त कहिड़ा हूंदा। इन जो जवाबु मालूम करण लाइ असांखे पहिरीं इहा ख़बर हुजणु खपे त फैक्टर छा खे चइबो आहे। जवाबु फैक्टर उनखे चइबो आहे त उहो खोड़ो या उहो नंबर जेको पूरो वंडे कंहिं ॿिए नंबर खे। 10 जो अगरि 10 जा फैक्टर्स ॻोल्हणा आहिनि त उहे पाण खे नंबर ॻोल्हणा पवंदा जेके 10 ते पूरा लॻनि। मिसाल जे तौर ते हिते छा आहे, पाण वटि 2 आहे। 2 दोस्तों तव्हांखे ख़बर हूंदी, अगरि 2 खे डिवाइड कंदासीं 10 सां त उहो खोड़ो पूरे जो पूरो लॻंदो। घणा दफ़ा लॻंदो? 5 दफ़ा। 2 5 10। अहिड़े हिसाब सां 4 खे ॾिसूं था, 4 पूरो 10 खे नथो वंडे। ऐं वरी अचूं था 5 ते। दोस्तों 5 बि पूरो वंडे थो, इन करे 5 बि फैक्टर आहे। ऐं उन खां पोइ पाण वटि ॿियो मिसाल आहे हिते, हिन में बि ॾिनल आहे। क्या ॾिसूं था, हीअ चवे थो त फाइंड। हाणे मिसाल नंबर ॿियो था ॾिसूं, हिन में छा थो चवे त हा, फाइंड ऑल द फैक्टर्स ऑफ 12 एंड 20। मतिलबु 12 ऐं 20 जा फैक्टर्स कढो। पहिरीं 12 खे ॾिसूं था। दोस्तों 12 खे फैक्टर्स कढण जे लाइ असां वटि हिकिड़ो सिंपल मेथड आहे। 12 जा फैक्टर्स कीअं कढंदासीं पाण? सभ खां पहिरीं असां नंबर लिखंदासीं 12, ठीकु आहे। 12 जा फैक्टर्स कढण लाइ 12 जो नंबर लिखूं था ऐं उन खां पोइ टेबल था लॻायूं। कहिड़ो? 2 जो टेबल। 2 जो टेबल जीअं 12 ते लॻाईंदासीं, घणा दफ़ा लॻंदो? 6 दफ़ा दोस्तों। हुन खां पोइ 6 वरी 2 जो टेबल लॻायूं था 12 ते, त छा थींदो? छा हुजणु खपे? हा, 3 दफ़ा, ठीकु आहे। इन खां पोइ 3 जो टेबल लॻे थो, 3 1 दफ़ा। हाणे पाण वटि कहिड़ा टेबल 12 ते लॻा? हिकु त 2, उन खां पोइ 2 ऐं 3, त छा निकितो हिते? 2 ऐं 3। त पाण वटि फैक्टर्स जेके आहिनि, जेके ऑल द फैक्टर्स ऑफ 12 कहिड़ा थिया? हिकु त हिकु आहे, हिते तव्हां ॾिसो हिन में हिकु फैक्टर आहे। हिकु उहो त हर नंबर जो फैक्टर हूंदो आहे। उन खां पोइ 2 आहे, उन खां 3 आहे ऐं 4 आहे ऐं 6 आहे। उन खां पोइ 12 पाण आहे। मतिलबु चए थो त 1 2 3 4 ऐं 6 जेके आहिनि से जॾहिं डिवाइड कंदासीं 12 खे, एक्ज़ैक्टली उन्हनि जो जवाबु जेको आहे, सो रिमाइंडर जेको आहे सो 0 थो अचे। मतिलबु पाछी ॿुड़ी थी अचे। इन हिसाब सां ॿियो नंबर आहे 20। 20 खे बि जॾहिं डिवाइड कंदासीं, हिकु सां डिवाइड कंदो, हिकु जो खोड़ो बि लॻे थो, 1 ऐं उन खां पोइ 20 पाण आहे, ठीकु आहे 20। उन खां पोइ विच वारा कहिड़ा आहिनि? विच वारा दोस्तों 2 आहे, 5 आहे ऐं 10 आहे। त इहे छा आहिनि? फैक्टर्स आहिनि कंहिंजा पंहिंजो, ठीकु आहे दोस्तों। उन खां पोइ पाण ॿिया ॾिसूं था कहिड़ा आहिनि पाण वटि। हिन में काफ़ी कुझु ॿिया बि एग्ज़ाम्पल्स ॾिनल आहिनि, उन्हनि खे ॾिसूं था। चए थो इज़ 20 मल्टीपल ऑफ 3। छा 20 जेको आहे मल्टीपल ऑफ 3 आहे? त मल्टीपल छा आहे? मतिलबु हिकिड़ो उहो नंबर, चलो हिन मिसाल सां ई सम्झूं था। ठीकु आहे। अच्छा, मल्टीपल छा आहे? फाइंड ऑल मल्टीपल्स ऑफ 20। मतिलबु सिंपल 2 जो टेबल लॻायो ऐं जेके बि खोड़ा जेके आंसर ईंदा वञनि उहे उन जा मल्टीपल्स आहिनि। मिसाल जे तौर ते हिते 2 जा मल्टीपल कहिड़ा आहिनि? 2 4 6 8। मिसाल 2 1 2 2 2 द 4 2 3 द 6 ऐं 2 4 द 8। अहिड़े हिसाब सां अगरि जेकॾहिं पाण ॿिया ॾिसंदासीं 3 जा, फाइंड द मल्टीपल्स ऑफ 3 लेस देन 15। अगर इन खे ॾिसंदासीं त पोइ कहिड़ा थींदा? मल्टीपल ऑफ 3 आर 3 पाण आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 15 आहे, 18 आहे।
मतिलबु जेके खोड़ा आहिनि उहे लॻाईंदासीं, जीअं जीअं खोड़ो लॻंदो वेंदो उहे मल्टीपल्स उनजा थी वेंदा, ऐं अगरि उल्टो वेंदासीं त उनजा फैक्टर थींदा। ठीकु है दोस्तों। अच्छा, उन खां पोइ छा आहे, उन खां पोइ आहे पंहिंजो हिन में ॿियो छा एग्ज़ाम्पल आहे। हा अच्छा, हाणे हिन में हिकिड़ी एक्सरसाइज़ ॾिनल आहे, पर उनखे सॉल्व था कयूं। हीअ ॾिसो एक्सरसाइज़ छा आहे, चए थो त हा हीअ ॾिसो क्वेश्चन नंबर 1 पढ़ो। ठीकु आहे, पढ़ी वरितव। विच ऑफ द फॉलोइंग आर द फैक्टर्स ऑफ 20। इन मां कहिड़ा आहिनि 20 जा फैक्टर्स आहिनि, जेके 20 जा फैक्टर कढण लाइ पाण खे सिधो सिधो पर ॿ जो खोड़ो लॻाइणु खपे। 2 जो खोड़ो 20 ते पूरो लॻे थो, 2 फैक्टर आहे। 8 जो खोड़ो पूरो नथो लॻे, 8 फैक्टर न आहे। 5 फैक्टर आहे, छो जो 5 जो खोड़ो लॻे थो। 5 जो खोड़ो घणा दफ़ा लॻे थो, 4 दफ़ा। 4 5 20। उन खां पोइ अगरि पाण चऊं 2 जो खोड़ो खणंदो 10 दफ़ा लॻे थो। उन खां पोइ 3 जो खोड़ो नथो लॻे, छो जो 3 खे 7 सां मल्टीप्लाई कंदासीं या खोड़ो कंदासीं 3 7 21, त 3 जो नथो लॻे। उन खां पोइ छा आहे पाण वटि, अच्छा उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 2 पढ़ो। राइट ऑल द फैक्टर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग। छा थो चए, राइट ऑल द फैक्टर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग। हिननि मां तव्हां फैक्टर्स लिखो, हर कंहिं जा फैक्टर लिखो। 15 जा खोड़ा, 15 जा फैक्टर लिखो। सभिनी खां पहिरीं सिंपल लिखंदासीं। 15 जो खोड़ो हिकिड़ो जो, हा चलो पाण अगरि डिवाइड करे ॾिसूं था, तव्हांखे ऐं सिधो सिधो बि ॿुधाए सघां थो, लेकिन पाण अगरि डिवाइड कयूं था इनके, अञा ॿिनि खे मिनिमाइज़ था कयूं। पहिरियों नंबर छा हुयो पाण वटि, पहिरियों आहे राइट द फैक्टर्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग। 15 आहे, 15 आहे। ठीकु आहे, 15 जो फैक्टर्स कढण लाइ पाण नंबर लिखंदासीं 15 15। उन खां पोइ उन जा खोड़ा लॻाईंदासीं। 3 जो खोड़ो लॻे थो, 2 जो नथो लॻे, त 3 जो खोड़ो घणे दफ़ा लॻे थो, 5 दफ़ा। उन खां पोइ आहे 5। ठीकु आहे, ऐं 5 घणे दफ़ा लॻो, 1। त फैक्टर्स कहिड़ा निकिता, हिकिड़ो 3 ऐं ॿियो 5 ऐं ॿियो 15 पाण फैक्टर आहे। त इहे छा थींदा, 15 जा फैक्टर्स। ठीकु आहे दोस्तों। अच्छा, उन खां पोइ अच्छा दोस्तों, जेके उन खां अलावा जेके ॿिया क्वेश्चन आहिनि, मिसाल जे तौर ते 3 ही आहे, या उन खां पोइ 15 आहे, इन्हनि खे तव्हां पंहिंजे हिसाब सां सॉल्व करे ॾिसो ऐं मूंखे ॿुधायो, कमेंट में ॿुधायो त हिननि जो जवाबु छा थो अचे। उन खां पोइ पाण हिन खे ख़ुदि बि सॉल्व कंदासीं। अगरि हिन में कोई इशू आहे तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में ॿुधाए सघो था। 3 ऐं उन खां पोइ 50 ऐं 125 ऐं 150, इन्हनि जा एग्ज़ाम्पल तव्हां सॉल्व कयो। ऐं उन खां पोइ क्वेश्चन नंबर 3 ते अचूं था। विच ऑफ द फॉलोइंग आर मल्टीपल्स ऑफ 6। 6 जा कहिड़ा मल्टीपल्स आहिनि, मतिलबु 6 जो खोड़ो पढ़ंदा वेंदासीं, जेको नंबर हिननि मां ईंदो त पाण खे ख़बर पवंदी त 6 जा मल्टीपल्स कहिड़ा आहिनि। मिसाल 1 6 6, 2 6 12, 3 6 18, 3 दफ़ा थी वियो। ठीकु आहे, 18 अची थो, 18, 3 6 18, 4 6 24, 5 6 30, 6 6 36, 7 6 42, 8 6 48। ऐं उन हिसाब सां तव्हां वधंदा वञो अॻिते, त जीअं ई तव्हांजो अगरि टेबल हीअं अचनि था 96 अचे थो, या मतिलबु 96 या 200, अगरि हिन टेबल में अचनि था, हिन जो मक़सदु आहे त हीअ मल्टीपल्स आहिनि 6 जा। अगरि नथा अचनि, हिन जो मतिलबु छा आहे त हीअ मल्टीपल न आहिनि। तव्हां पंहिंजो इन जो प्रैक्टिस करे सघो था। उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 4। राइट फस्ट 7 मल्टीपल्स ऑफ 7। छा थो चए, फस्ट 7 मल्टीपल्स, माना पहिरियां 7 करणा आहिनि, 7 खोड़ा हणणा आहिनि। कंहिंजा मल्टीपल 4 जा, मिसाल जे तौर ते 4 जा मल्टीपल्स कहिड़ा आहिनि। 4 जो टेबल लॻाईंदा वञो, 1 चौंक 4, 2 चौंक 8, 3 चौंक 12, 4 चौंक 16 ऐं 5 चौंक 20, 6 चौंक 24 ऐं 7 चौंक 28, 7 चौंक 28, 28 ताईं जेके बि आहिनि, मतिलबु मल्टीपल जा छा थिया, 4 जा मल्टीपल्स 7 कहिड़ा थिया, उहे पाण उहे थिया पाण वटि
चार जा मल्टीपल्स जेके आहिनि से इन्हनि खे चार जा मल्टीपल्स पढ़ूं था। सिंपल खोड़ो ही लिखंदासीं, ॿियो कुझु न आहे लिखणो। सॉरी, ठीक है। चार वो वंदा, एक चौं चार, ॿी चौंक अठ, उन खां पोइ अहिड़े हिसाब सां टी चौंक 12 ऐं चार चौंक छा थींदो दोस्तों, ॿुधाईंदा वञो, तव्हां पंहिंजे हिसाब सां बि पढ़ंदा वञो। चार चौंक थींदो 16 ऐं पंज चौंक छा थियणु खपे 20। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ 6 चौंक छा थींदो? 6 चौंक 28, सॉरी 24 ऐं 7 चौंक 28। ठीकु आहे। ही जेके आहिनि से